पिम्स अस्पताल सानियो कीअं पेश आयो। पिम्स इंतजामिया शुरुआती रिपोर्ट तैयार करे वरिती। NICU में इनक्यूबेटर सां ऑक्सीजन जो मिक़दार ॿुधाईंदड़ नेबुलाइज़र फाटो। रिपोर्ट मूजिबि नेबुलाइज़र फाटण सां ऑक्सीजन बाहि पकड़ी ऐं बाहि सबबि दूंहों पैदा थियो ऐं पाइप ज़रिए ॿारनि जे साह में वियो। सभ खां अॻु मां पाण खे एहतिसाब लाइ पेश कयो आहे। जेको बि ग़लती जो ज़िम्मेवार थियो उनखे न छॾियो वेंदो। मां पाण खे वज़ीर आज़म आॾो पेश कयो आहे। सिहत वारे वफ़ाक़ी वज़ीर मुस्तफ़ा कमाल जूं मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं AC में स्पार्क थियो, जंहिं बाद माण्हुनि खे भॼंदे ॾिठो वियो। का बि शइ न लिकंदी, सभु साम्हूं आणींदासीं। इस्लामाबाद में पिम्स अस्पताल सानिए में फोती ॿारनि जे वालिदैन जो एहतिजाजी मुज़ाहिरो। कोताही में ज़िम्मेवारनि खे कानून जे कटहरे में आंदो वञे। पिम्स में फोती ॿारनि जे वालिदैन पारां सिहत वारे वफ़ाक़ी वज़ीर खां इस्तीफ़ा जो मुतालबो। इस्लामाबाद में हाउ ॾारींदड़ सानियो। पिम्स अस्पताल इस्लामाबाद जे नर्सरी में बाहि लॻण सबबि 15 ताज़ा ॼावल ॿार उज़िल जो शिकार। रेस्क्यू अख़्तियारनि जो चवणु आहे त एयर कंडीशनिंग कंप्रेशर फाटण बाद नर्सरी में बाहि लॻी भड़की पई। बाहि लॻण वक़्तु नर्सरी में 16 ॿार हुआ। लेडी डॉक्टर रुॻो हिकु ॿार खे बचाए सघी। इस्पताल में बाहि ते ज़ाब्तो आंदो वियो आहे। कूलिंग जो अमल जारी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पिम्स अस्पताल सानिए ते वफ़ाक़ी सिहत वारे सेक्रेटरी असलम कोरी खे उहिदे तां हटाए छॾियो। वज़ीर आज़म जी सदारत हेठि आला सतही हंगामी इजलास कोठायो वियो। सानिए ते लाॻापियल अफ़ीसरनि मथां सख़्त कावड़ जो इज़हार। वाक़िए जी जांच लाइ आला सतही जांच कमेटी जोड़े छॾी। अॻूणे घरू सेक्रेटरी शाहिद ख़ान इंक्वायरी कमेटी जी सरबराही कंदो। सेक्रेटरी इस्टेब्लिशमेंट डॉक्टर बैरिस्टर नवील अहवान में कमेटी जो हिस्सो हूंदो। ज़िले इंतज़ामिया बि वाक़िए जी जांच लाइ एडिशनल डिप्टी कमिश्नर जी सरबराही में 8 रुकनी कमेटी जोड़े छॾी। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां पिम्स अस्पताल इस्लामाबाद में सानिए ते ॾुख ऐं अफ़सोस जो इज़हार। संदसि चवणु आहे त पिम्स अस्पताल इस्लामाबाद में मासूम जानियुनि जो नुक़सान सॼी क़ौम लाइ नाक़ाबिले बर्दाश्त सानियो आहे। ॿार जे विछोड़े ते ज़ख़्म जो दरमान लफ़्ज़ नथा करे सघनि। गफ़लत या कमज़ोर मरीज़नि जे हिफ़ाज़त यकीनी बणाइण में नाकामी जी ज़िम्मेवार माण्हुनि जो एहतिसाब थियणु घुरिजे। वफ़ाक़ी हुकूमत सरकारी अस्पतालनि में मरीज़नि ऐं तिबी अमले जी हिफ़ाज़त यकीनी बणाए। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं सीनियर वज़ीर शर्जील नाम मेमून तरफ़ां इस्लामाबाद सानिए ते ॾुख ऐं अफ़सोस जो इज़हार। संदसि चवणु आहे त मासूम नवनि ॼावल ॿारनि जे फ़ौत थियण जी ख़बर इंतिहाई ख़ौफ़नाक, अफ़सोसनाक ऐं दिलि ॾुखाईंदड़ आहे। मुतासिर ख़ानदाननि सां हमदर्दी ऐं ताज़ियत जो इज़हार कंदे दुआ कई त रब काइनात मुतासिर ख़ानदाननि खे हिन नाक़ाबिले तलाफ़ी सदमे खे बर्दाश्त करण जो हौसलो अता फ़रमाए। सीनियर वज़ीर शर्जील नाम मेमून जो चवणु आहे त पिम्स अस्पताल इस्लामाबाद में ॾुखाईंदड़ बाहि वाक़िए ते सदमो पहुतो आहे। इस्पताल जहिड़े हंधि बाहि सबबि क़ीमती जानियुनि ज़ाया थियण ते निहायत ॾुखाईंदड़ आहे। दर्दनाक वाक़िए में फ़ौत थियल मासूम ॿारनि जे वालिदैन सां ॾुख में बराबर जा शरीक आहिनि। आते हैं मेरे सरकार आते हैं, मेरे सरकार आते हैं, मेरे सरकार आते हैं। सजाओ घर गली कूचे मोहम्मद मुस्तफ़ा आए। सजाओ मरहबा मरहबा, सजाओ घर गली कूचे मोहम्मद मुस्तफ़ा आए। सजाओ घर गली कूचे मोहम्मद मुस्तफ़ा आए। खिली कलियां खिले गुंचे मोहम्मद मुस्तफ़ा आए। सजाओ हर गली कूचे मोहम्मद मुस्तफ़ा आए। सजाओ घर
बिनी जहान जे सरदार हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत मुबारक जो जश्न अक़ीदत एहतराम सां मल्हायो पियो वञे। ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में सॼे मुल्क में घरनि घटियुनि ऐं मस्जिदुनि खे रंगा रंगीन बत्तियुनि सां सींगारियो वियो। सिंध में सीरतुल नबी जे मौज़ू ते सेमिनार कॉन्फ्रेंसूं ऐं नात जूं महफ़िलूं कोठायूं वियूं। मुल्क जे नंढनि वॾनि शहरनि में जुलूस कढण जो सिलसिलो बि जारी। हर तरफ़ सरकार की आमद मरहबा आमना का लालाया जूं सदायूं बुलंद थी वियूं। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफ़ां पाकिस्तान समेत दुनिया जे मुसलमाननि खे हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत ते मुबारकबाद पेश कई वई। सीरतुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अमल ते ज़ोर ॾिनो वियो। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त 12 रबीउल अव्वल ते अल्लाह ताला जी अज़ीम नेमत जे यादि ॾियारे थो। अल्लाह पाक अल्लाह ताला हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बिनी जहान लाइ रहमत बणाए मोकिलियो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम विलादत मुबारक इंसानियत लाइ दुनिया लाइ हिकु रोशन दौर जी शुरूआत हुई, जंहिं बाद जहालत जी ऊंदाही ख़त्म थी, इल्म ऐं हिदायत जी रोशनी पखिड़िजी वई, ज़ुल्म ख़त्म थियो ऐं अदल इंसाफ़ क़ाइमु थियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इल्म इख़लाक़ इंसाफ़ ते ॿधल हिकु मुकमल ऐं मिसाली ज़ाब्ता ज़िंदगी जो पैगाम इंसानियत खे पहुचायो। पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मिशन इस्लामी तालीमात जे रोशनी में इंसानी समाज खे हिकु नई हिदायत ॾिनी। नौजवान नस्ल जे बहितरीन किरदार जी नशनुमा लाइ सचाई, ईमानदारी, सेहत, नज़्म ज़ब्त, कानून जी पासदारी ऐं ज़िम्मेवारी जे एहसास जहिड़नि इस्लामी क़दरनि खे इंसान जी तरबियत जो हिसो बणाइणु घुरिजे। मलीर में जश्न मिलाद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में रैली कढी वई। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, सूबाई वज़ीर सईद गनी, मेयर कराची मुर्तज़ा वहाब जी शिरकत। वॾे वज़ीर जुलूस में शिरकत कंदड़नि खे जश्न मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं मुबारकूं ॾिनियूं। संदन चवणु आहे त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तइलीमात इंसानियत लाइ अमन, मोहब्बत, अख़वत ऐं भाईचारी जो पैगाम आहिनि। सीरतुल नबी ते अमल करे फलाही, पुरअमन ऐं हिक ॿिए जे एहतराम ते ॿधल मुआशिरो जोड़े सघनि था। सिंध हुकूमत इश्क़े रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मज़हबी भाईचारे ऐं बेनल मसालिक इतिहाद खे हथी ॾियण लाइ पुरज़म आहे। हुकूमत तरफ़ां पेट्रोलियम शयुनि जी नईं क़ीमतुनि में वाधि जो सिलसिलो जारी। पेट्रोल जी क़ीमत में ₹1.12 ऐं डीज़ल जी क़ीमत में ₹1.11 फ़ी लीटर वाधि। पेट्रोल जी नई क़ीमत ₹343.10 ऐं डीज़ल जी क़ीमत ₹371.80 फ़ी लीटर मुक़रर। नोटिफिकेशन जारी। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर ऐं ईनानी परॾेही वज़ीर अब्बास रागची विच में टेलीफोन राब्तो, इलाक़ाई सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे वठि। राब्ते दौरान गॾियल दिलचस्पी जे मामलनि ते पिणु ॻाल्हियूं कयूं। अमरीका ऐं ईरान हिक जी ॿिए नए जंगबंदी ते इतफ़ाक़ करे वरितो आहे। रूसी मीडिया जी दावा रिपोर्ट में चयो वियो आहे त जंगबंदी दौरान हुरमुज़ में आज़ाद चुरपुर ते पिणु शामिल आहे। जंगबंदी बाबति बाज़ाब्ता ऐलान कुझु ॾींहंनि में थियण जो इम्कान आहे, जंहिं बाद ॻाल्हियुनि ऐं टेक्निकल मुलाक़ातूं थींदियूं। अमरीकी जंग वारे वज़ीर पेट हेग्सेथ चयो आहे त ईरान ख़िलाफ़ हमला बंदि न कया विया आहिनि। ज़रूरत पई त कार्रवाई कई वेंदी। हुरमुज़ ते मुकमल अमरीकी कंट्रोल आहे। तेल जी अचु ॿीहर शुरू थी वई आहे। मुआशी दॿाउ ईरान खे सभ खां अॻु वधीक नुक़सानु पहुचाए रहियो आहे। ईरान लाइ वाहिद ऑप्शन ॻाल्हियुनि जी मेज़ ते अचणु आहे। अमरीकी परॾेही वज़ीर मार्को रूबियो चयो आहे त अमरीका तरफ़ां हिन वक़्तु ईरान ते वधीक हमिलो को इरादो न आहे। इतिहादियुनि खे आगाह कयो आहे त अमरीका ईरान ते हमले खे पाबंदियुनि में मुंतक़िल करे रहियो आहे। अमरीका ईरान मथां दॿाउ मढ़ण जी ॿियनि तरीक़नि ते ध्यानु ॾेई रहियो आहे, जंहिं में हलंदड़ हफ़्ते ऐलानियल पाबंदियूं बि शामिल आहिनि।
ईरान ऐं ओमान हुर्मुज़ में आरज़ी सामूंडी लंघ ते इतफ़ाक़ करे वरितो। तेहरान में ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची ऐं ओमानी हममनसब सैयद बदर बिन हमाद बिन हमूद अल बुसईद विच में मुलाक़ात। हुर्मुज़ में हिकु आरज़ी सामूंडी लंघ क़ाइमु करणु ऐं बारूदी सुरंगूं ख़तमु करण लाइ गॾियल हिकमत अमली जोड़ण ते इतफ़ाक़। ईरानी ऐं ओमानी परॾेही वज़ीर उन ॻाल्हि ते बि इतफ़ाक़ कयो त कंहिं बि इंतिज़ाम में ॿिन्हिनि मुल्कनि जे ख़ुदमुख़्तियारी जो एहतराम यक़ीनी बणाइणु घुरिजे। ईरानी नाइब परॾेही वज़ीर काज़िम गरीबाबादी वाज़िह कयो आहे त ओमान सां हुर्मुज़ में आरज़ी लंघ खोलण जे मुआहिदे जो मतिलबु उहो नाहे त उहो मुकमल खोलियो वेंदो। ईरान ऐं ओमान में 11 किलोमीटर वेकिरी आरज़ी सामूंडी रस्ते बाबति मुआहिदो थियो आहे। हुर्मुज़ में दाख़िल थींदड़ जो रस्तो रुगो ईरान पाणी मां हूंदो, जॾहिं त निकिरण लाइ हिकु ईरान ऐं ॿियो ओमान वटि।